अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं बकरास ईद जेका आहे, जेका वॾे में वॾी जेका ईद हूंदी आहे, अॼु अचो त उन हवाले सां असां सां गॾु जे फनकारनि जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके आहिनि मेट्रो ख़ासि डिवीज़न जे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं हुननि जी ईद कीअं थी गुज़रे। जॾहिं त सरहदी वारा माण्हू या जेके ॿिया आहिनि ख़ासि तौर ते जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे सकाफ़त खातो विसारे छॾींदो आहे। ईदनि जे ॾियारियुनि जे अंदरि बि ही फ़नकार जेके उन्हनि खे कुझु बि को मुआवज़ो न मिलंदो आहे। ही जेके हर जॻह ते वेंदा आहिनि, जेके बि असांजा जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि, दरवेश हूंदा आहिनि, ओलिया हूंदा आहिनि, उते वञी पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। मगर हर खाते वारनि खे, चाहे सरकारी मुलाज़िम हुजनि चाहे ॿिया हुजनि, उन्हनि खे त पघारूं मिलंदियूं आहिनि। मगर फ़नकारनि जी ईद कीअं थी गुज़रे, कहिड़े नमूने था ईद कनि, अचो त उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं हुनजो छा चवणु आहे। सर, अॼु ईद जो ॾींहुं आहे जिते सभई माण्हू को क़ुर्बानी पियो करे, के माण्हुनि खे पघारूं मिलनि थियूं। तव्हां छा था सम्झो भला फ़नकार लॾो ख़ासि तौर ते असां ॾिठो आहे ही त मुख़्तलिफ़ जॻहनि ते वञी पंहिंजा प्रोग्राम कंदा आहिनि, मेला थींदा आहिनि, या बुज़ुर्गनि जे उते दरगाहनि ते वञी पंहिंजो ॻाइण वग़ैरह कंदा आहिनि। भला तव्हांजी अॼु ईद कीअं पई गुज़रे? साईं, ईद पहिरीं ॻाल्हि त सभिनी दोस्तनि खे ईद वाधायूं ऐं सिंध में रहंदड़ ऐं सिंध खां ॿाहिरि जेके असांजा दोस्त अज़ीज़ कारबन सभिनी खे ईद वाधायूं, लख लख वाधायूं। तव्हांखे बि ईद वाधायूं। फ़नकारनि जी ईद, साईं फ़नकार त हुई ॿियनि जी ईदनि में शरीक थींदा आहिनि। सो असां हर हाल में थोरे सुखी हुजूं या ॾुखी हुजूं, ईद त हर माण्हू जेको उन ई हिसाब सां गुज़ारींदो जेको ईद जो त्योहारु आहे। पोइ उहो चाहे कहिड़ी बि तकलीफ़ में हुजे, कीअं बि हुजे, हुनखे ईद मल्हाइणी आहे। पोइ हुन वटि हुजे या न हुजे, असांजी ईद ईअं ई गुज़रंदी आहे। तव्हां अॼु सभु फ़नकार हिते गॾु थिया आहियो, उन हवाले सां तव्हां सभई गॾिजी हिकु कहिड़ो कलाम था ॿुधाइणु चाहियो असांजे नाज़रीन खे? असां साईं सिंध धरतीअ जो कलाम तव्हांजे नज़र कयूं था। हिन जनम हुन जनम, इहो वचन आहे धरतीअ सां। हिन जनम हुन जनम वचन थो कयां, वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध कोई हुजां। हुन जनम वचन थो कयां, वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध कोई जोतिया। हुन जनम हुन जनम हुन जनम शेर मर जैसा, कोई जादू शेर मर जैसा, वो कंधे पे जा टकराया। वचन तो कया, वचन तो कया, मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध कोई जोतिया। इश्क जो आया मैं सिर चाई, ओ इश्क जो आया मैं सिर चाई, शर्म हया पहलो इज्जत विन्याई, शर्म हया पहलो इज्जत विन्याई, तुम मलामत चाहिए याद ही लाइए, याद ही लाइए। जिस यार दे यार हजार होमन, ओनो अपना यार न समझी। जिस यार दे यार हजार होमन, ओनो अपना यार न समझी। जेड़ा हद तो ज्यादा प्यार करे, उनके प्यार पे ना इतबार करे। इश्क दिया किसी उस्माना, लंघ के वेंदी लाव मकाना, अर्श कनो चाहिए या लगी लाइए रे यार, सानू लगी गई बे
लाई ॾाढी सोच लाई ॾाढी सोच लाई। मजहबी त्यौहार इंसानी ज़िंदगी में ख़ासि अहमियत रखनि था। अहिड़ी तरह ईद उल अज़हा जे ॾींहुं जेको एसार ऐं क़ुर्बानी जे जज़्बे सां हर मुसलमान भरपूर नमूने मल्हाए थो। हिन ॾींहं ते हर तरफ़ ख़ुशियुनि जो माहौल छायल हूंदो आहे। मीरपुर ख़ासि में सिंध जे मशहूर लोक फनकारनि पारां ईद उल अज़हा जो ॾींहुं सिंचवी नेटवर्क सां गॾु मल्हाए हिन भलारे ॾींहं में वधीक ख़ुशियुनि जा रंग भरे छॾिया। फनकारनि पारां गॾिजी रैली जी सूरत में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे इंड लठी रंग पखेड़े छॾिया। सिंधन जा मेला वो मेला मेला सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सिंधन जा मेला वो मेला मेला सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधीधाम जी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे। मस्तन जा मेला वो मेला मेला नारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सदारती अवार्ड याफ़्ता केतिरा ई मुल्क घुमी ईंदड़ मिस्री जोगी मुरली ते धुनूं ॻायूं त वरी संदसि पुटु मोर जोगी नांग रक़्स पेश करे महफ़िल खे मोहे छॾियो। अॼु ईद जो ॾींहुं आहे जिते सभई फनकार गॾिजी पाण में गॾु थिया आहिनि ईद गॾु मल्हाई अथनि। उन हवाले सां मिस्री फ़क़ीर बि का कसर न छॾी आहे जेको उमरकोट खां अची मीरपुर ख़ासि में हुनजो इहो चवणो था हुननि फनकारनि सां गॾिजी ईद कंदुसि। उन हवाले सां अचो ॻाल्हि ॿोल करियूं मिस्री फ़क़ीर सां हुनजो छा आहे। सर अॼु ईद जो ॾींहुं आहे तव्हांखे कीअं पियो लॻे? साईं अॼु ईद जे ॾींहुं पंहिंजो मारियो जो वतन छॾी मीरपुर ख़ासि नज़ीर साहिब सां गॾु मां तमामु थोरातो आहियां त कुंड कुर्छ मां फनकारनि खे ॻोल्हे बि हथ करे पंहिंजे हिन पिंडाल में शरीकत कंदो आहिनि महफ़िलूं ॿुधंदो आहिनि। तमामु मां थोरातो आहियां नज़ीर साहिब जो तो साहिब सां गॾु असां सभु दोस्तनि सां गॾु असां ईद कयूं पिया। छा था ॿुधाइणु चाहियो तव्हां? हींअर असां सिंधड़ी जो हिकिड़ो ॿोल ॿुधायां थो। हा उन सां गॾु वरी जेको मोर फ़क़ीर आहे ॾिसो त ईद जे मौक़े में इंसान मां वरी कोबरा कीअं थी वञे थो। उन सां पोइ वरी मूं वटि जेको घोड़ियाल बल आहे उहो बि ईद जे पंहिंजे सिंधड़ी जे सदके मां अॼु तव्हां ते रूबरू मां ॾेखारींदुसि कीअं भला पंहिंजो डांस करे पई हिन ईद जे मौक़े ते।
नाराए सिंध ही सिंधड़ी जे सदके में पांजो ही सर टेनिस डिस्को टेनिस पांजो साजिया खुश के जो घुमाई आराम सां बचा तकने ने करे घणा दी तू भी पकोड़ा खादा है उमरकोट जा सरियो डिस्को टेनिस तारियों जोर सा तारियों वाह 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 बस 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 ने हां सर चैना जी टेनिस छो तो मुतबल टेनिसूं हुंदियूं आहिनि जी निठड़ो नाग मूसा मोर फकीर टेनिसूं कयूं जी हाणे साईं चैना जी थधी टेनिस थोड़ी थद यो साईं चैना जी थधी टेनिस बिस्मिल्लाह तिलका घोड़ा तिलका पुलान जिसके चढ़ा गोगा चहान नाग बला डूमी सुमी न धकने हण जा ईद जो माको लगो पियो असां के थोड़ी तकबील न दे जा वरी साहब प्रोग्राम कराए पियो असां ने थर जी कोयल ऐं मशहूर लोक फनकारा माई भागी जे पोटे उस्ताद बरकत फ़कीर गीत पेश कया महफ़िल में वजद कारी थी वियो। जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाजत केर करे जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाजत केर करे कंडा था हिफाजत गुल जी कंडन जी शिकायत केर करे जे बाग में कंडा जे बाग में कंडा आ चाहत जे चांडो की असा पोचंड जदाग दिसूं छले सही आ चाहत जे चांडो की असा पोचंड जदाग दिसूं छले छोसूं हम वे ही ऐब कढूं सोहणन जी शिकायत केर करे छोसूं हम वे ही ऐब कढूं सोहणन जी शिकायत केर करे। भाई साहब सिंध जी फनकारा खुशबू लिगारी पंहिंजनि सुरीले आवाज़ में गीत गाए ईद जी ख़ुशियुनि खे ॿीणो करे छॾियो। खुशबू अॼु ईद जो ॾींहुं आहे अॼु जेको तव्हांजो मौज़ू आहे बकरा ईद बिना बकर जे इन हवाले सां तूं छा थी ॿुधाइणु चाहे भला तव्हां क़ुर्बानी वग़ैरह कई आहे न कुर्बानी वग़ैरह जी हा बिल्कुलु हाणे अञा ईद जो ॾींहुं शुरू थियो आहे त असांखे सिमटी वारनि दावत ॾिनी असां हिते पहुची वियासीं बिल्कुलु हीउ प्रोग्राम ख़तमु थींदो पोइ घर वञी कुर्बानियूं बि कंदासीं। की भला तव्हांखे बकरा ईद बि लॻे भला फनकारनि जा के मसइला आहिनि या तव्हां फनकारनि जी के सार संभालंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं ॾींदुसि ऐं ॿिया जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। पहिरीं ॻाल्हि त सिंध टी वारनि जा असां थोराइता आहियूं जेके हर ईद ते असांखे यादि कंदा आहिनि ऐं असां जेके बि मीरपुर ख़ास जा या मीरपुर ख़ास जे आसपास जा जेके बि सिंगर आहिनि उन्हनि खे हिते प्रोग्राम में घुराइनि था ऐं उन्हनि जी सपोर्ट कनि था त इन हवाले सां बि सिंध टी वारनि जा लख थोरा आहिनि जेके असांजे सिंध जे फ़नकारनि खे यादि था कनि।
ऐं ॿी ॻाल्हि मूंखे इलाही ख़ुशी बि थिए जेको असांजे सिंध जा माण्हू अहिड़ा आहिनि झांगी अहिड़ा आहिनि उन्हनि जी मोहबत ॾिसी त हू मतिलबु उन्हनि जे दिलनि में असांजे लाइ जेके बि सिंगर आहिनि उन्हनि जे लाइ केॾी मोहबत आहे उन्हनि जी मोहबत ॾिसी असांजे लाइ इहो ई सभु कुझु आहे असांखे कंहिं बि मतिलबु जीअं कंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे बसि हिननि जो प्यार ॾिसी असांजे लाइ उहो ई वॾो इनाम आहे ऐं सभु कुझु आहे नथो जो सिंध में लड़े नथो जो सिंध में लड़े नथो जो सिंध में पड़ तो सिंध मां लगे बने तो सिंध मां लगे बने तो सिंध के छदे नथो जो सिंध में लड़े नथो जो अमर में लड़े नथो जो दिल में फनकारनि पारां सिंध जे क़दीमी सार जंग बासरी भोड़ींदो ते निराले अंदाज़ में धुनूं वॼाए ख़ूब दाद हासिल कयो। नाज़रीन अॼु तव्हां मुख़्तलिफ़ फ़नकार जा मुख़्तलिफ़ वीचार ॿुधा हूंदा। अॼु जेको हिननि जो मौज़ू आहे ईद बकरा ईद बिना बकरे जे हुन हवाले सां हितां जेके बि अॼु फ़नकार गॾु थिया आहिनि या जेके बि हुननि सां गॾु जेके ॾिसण वारा बि गॾु वेठा आहिनि त हिननि जो इहो चवणु आहे त जेके ईदूं थियनि थियूं सभिनी खे जेकॾहिं पघारूं मिलनि थियूं या को मुआवज़ा मिलनि था मगर असांखे का बि शइ कोन पई मिले। मगर हिन वक़्तु असां अगरि टंडे आदम खां हिकु बीन वॼाईंदड़ या चंग वॼाईंदड़ जेको सिंध जी सकाफ़त उजागर करणु आयो आहे अचो त हुन हवाले सां जी बीन ॿुधूं छा चवणु।
जॾहिं त ॿियनि फनकारनि पारां यकतारे ऐं चपड़ी ते गीत पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। ओ ईद मुबारक हो अल्लाह, ओ ईद मुबारक नज़ीर पारा सभिनी सिंधियुनि खे, नज़ीर पारा सभिनी सिंधियुनि खे ओ ईद मुबारक हो अल्लाह, ईद मुबारक नज़ीर पारा सभिनी। नाज़िर इन वक़्तु असां सां गॾु आहे उमरकोट मां हिकु जेको मशहूरु फ़नकार त उमरकोट खां ख़ासि तौर ते हिन असांजे ईद जे प्रोग्राम में आयो आहे। अचो त हुनखां ॿुधूं ऐं हुनखां पुछूं त कीअं बि तव्हांजी ईद गुज़रे। सर नालो छा आहे? सलाह हुसैन फ़कीर। सर जेका अॼु वारो असांजो ईद जो ॾियारो आहे तव्हां कीअं था सम्झो भला फ़नकारनि जूं ईदूं कीअं थींदियूं आहिनि? साईं फनकार जी ईदूं सुठियूं थींदियूं आहिनि, पर सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको प्रोग्राम कयो आहे ईद जे हवाले सां त इन में शायदि असांखे पज़िराई मिले। हिन में अॼु तव्हां असांजे नाज़िरनि खे छा था ॿुधाइणु चाहियो? जेको क़ौमी गीत इहो नंढिड़ो ॻायो आहे उहो साॻियूं तव्हांखे नज़र कयांव। उथारी थी आई मुंहिंजी निंड फिटाई थी जे रहिजी विया गीत लॻे, जे रहिजी विया गीत लॻे से मूंखां गीत लिखाई थी आधी रात थारी थी मुंहिंजी नींद फिटाई जे रहिजी विया गीत लॻे, जे रहिजी विया गीत लॻे से मूंखां गीत लिखाई थी आधी रात उथारी थी मुंहिंजी नींद फिटाई। छम छम छेरू पाई थी अध रात की जागाई थी छम छम छेरू पाई थी पेर पूजन आकाश मथा पेर पूजन आकाश मथा ही कहिड़ा नाच नचाई गीत लिखाई आधी रात खाई थी नींद फिटाई। रात अची तो जॾहिं पांव फैलायूं मूं सभु उछलायूं निंडूं पंहिंजनि नेणनि जूं नालो छा आहे? जी साईं फ़कीर मस्तली गजू। किथे ॻायो असल किथे किथे ॻायो आहे? असांजो तालको खिपरो जिलो सागड़ ॻोठ ढिलियार। केतिरे अरसे खां भला ॻायूं? ॻाइण खे 20 साल खनि थी विया। 20 सालनि जे अंदरि भला तव्हांखे को सकाफ़त खाते पारां या के ईदनि जे मौक़नि ते या जेके कल्चर जा प्रोग्राम थींदा आहिनि उन में का सार संभालंदा आहिनि या न कल्चर डिपार्टमेंट? वाह वाह मिलंदी है, वाह वाह, इहा बि हुनजी महिरबानी जो वाह वाह मिले थी।
अॼु जेका ईद आहे इहा कीअं पिया गुज़ारियो तव्हां? फर्स्ट क्लास तव्हां सां गॾु ईंदो दोस्तनि गॾु गॾु ईंदो हयाती जा मेला आहिनि ओ नाम नाम तुझो नाम 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 दम दरूनी दम दम अंदर मतो मत मत ओ नाम 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 ओ नाम नाम दम दरूनी दम दम अंदर दम दरूनी दम दम अंदर मतो मत मत ओ नाम ॾिठो वञे त फ़नकार मुआशरे में अमन मोहबत पहुचाइण जा सफ़ीर हूंदा आहिनि, पर बदकिस्मती सां क़ौमनि जी सरमाए फ़नकारनि जे सरकारी सतह ते परगोर न लहण सबबि ॿियनि खे ख़ुशियूं अर्पण वारा फ़नकार बुख बदहाली ऐं वेॻाइण वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। सूफ़ी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखो सूफ़ी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखो सूफ़ी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखो सूफ़ी जे सूफ़ीअ जे सूफ़ी जे ॿुझे राज़ खे समझण त ॾुखो सूफ़ी जे ॿुझे राज़ खे समझण त ॾुखो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखो। हाज़िर हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे माई भागी जी ॾोहिटी माई भागी जेके सिंध जा कलाम तोखे सिंध जा जेके बि अहिड़ा कलाम हुआ या खड़ी नीम के नीचे उन खां अलावा ॿिया कलामनि जा जेके मशहूरु हुआ अॼु ताईं अॼु ॾिसो त ईद जो ॾियारो लॻो पिया हिननि माण्हुनि जी कहिड़ी हालत आहे हिननि खां पुछूं था त भई ईद जे ॾींहुं भला तव्हांजे का सकाफ़त खाते या ॿियनि का सार संभाल लहे थो या कोन वियल तव्हां माई भागी छा थी थिए नानी जी अॼु ईद जो ॾियारो आहे उन खां अलावा बि माई भागी हिकु मशहूरु फ़नकार हुई सिंध जी भला सकाफ़त खातो माई भागी सार लहंदो आहे या हुनजे माइटनि खां या हुनजा जेके पोयां औलाद वेठो आहे इहो नज़ीर साहब जी महिरबानी जो असांखे सिंध टीवी प्रोग्राम ते घुरायो दावत ॾिनी पहिरीं दफ़ा सिंध टीवी ते आया आहियूं जहिड़ी कीअं बि ईद लॻे तव्हांखे अॼु बसि माशाल्लाह ख़ुशि पई लॻे अल्लाह करे सभु छा था ॿुधाइणु चाहियो भला तव्हां अॼु जेके मशहूर गीत खड़ी नीम के नीचे खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली जा तोड़ो बटाड़ो माना जाने मरी देखली खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली जा तोड़ो बटाड़ो माना जाने मरी देखली खड़ी नीम के नीचे
कोने को कति जन के ॿुधाए छॾ त मूंखे खौफ़ कोने को कति जन खे ॿुधाए छॾ त मूंखे खौफ़ कोने को कति जन खे ॿुधाए छॾ त मूंखे खौफ़ कोने को मुंहिंजी हालत न हुर ॾिसां मुंहिंजी हालत न हुर ॾिसां कति गल मान पासे को रहमान ते पासे को भगवान ते पासे को रहमान ते पासे को भगवान ते पासे मुंहिंजो सजदो उनखे मुंहिंजो सजदो उनखे हिकु इंसान ते पासे को रहमान ते पासे को भगवान ते पासे को रहमान ते पासे को भगवान ते पासे बकरा ईद वारे मौके ते जेके सभई फनकार गॾु थिया हिननि जो इहो हो त बकरा ईद बिना बकर जे हवाले सां अॼु ही सभु फनकार गॾु थिया छाजे करे त शायदि हिननि खे कंहिं बि गोश्त न ॾिनो हुजे या का बि हिननि क़ुर्बानी वग़ैरह न कई हुजे उन हवाले सां तव्हां हितां जे फनकारनि जा वीचार बि ॿुधा हूंदा हितां जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मेपोकास डिवीज़न जे मुख़्तलिफ़ तालुकनि खां फनकार अची पाण में गॾु थिया आहिनि ईद अची गॾु कई अथनि त हिननि जो इहो चवणु हो त सकाफ़त खाते पारां असांखे हमेशह ख़ुशियुनि जे मौक़े ते नज़रअंदाज़ कयो थो वञे हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी फनकारनि जा जेके मसइला आहिनि हल कया वञनि कैमरामैन हबीबुल्लाह लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर कंवर, सन टीवी न्यूज़।